बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हिन वीडियो में काइनेटिक एनर्जी ऐं पोटेंशियल एनर्जी जे बारे में सिखंदासीं। इहो सिखंदासीं त इहे ॿई एनर्जीज़ हिक ॿिए खां डिफरेंट छो आहिनि। हालांकि इहे ॿई एनर्जीज़ आहिनि, पर उहे कहिड़ा फैक्टर आहिनि, उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिननि खे हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ बणाइनि थियूं। उन खां पोइ असां उन्हनि जा रिलेशन बि ड्राइव कंदासीं। उन्हनि जे रिलेशन जे डेरिवेशन खे सम्झण सां असां प्रॉब्लम्स खे, असां न्यूमेरिकल्स खे आसानी सां सॉल्व करे सघूं था, आसानी सां सम्झी सघूं था, जेके काइनेटिक एनर्जी ऐं पोटेंशियल एनर्जी जे रिलेटेड हुजनि। जेकॾहिं असां एनर्जी जी ॻाल्हि कयूं त एनर्जी एबिलिटी ऑफ डूइंग वर्क आहे। मतिलबु त जेकॾहिं कंहिं बॉडी में एनर्जी आहे त उहा बॉडी वर्क करे सघे थी। पर फिज़िक्स में असां वर्क छा खे चवंदा आहियूं, उन जी रिलेशन सां असांखे ख़बर पए थी त वर्क फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आहे। मतिलबु त कंहिं बॉडी ते फोर्स अप्लाई थियो ऐं फोर्स अप्लाई थियण सां उहा बॉडी जेकॾहिं डिस्प्लेस थी वञे त असां चवंदासीं त उन बॉडी ते वर्क थियो। पर एनर्जी वर्क कीअं कंदी, उन लाइ कॉमन एग्ज़ाम्पल असां वठूं था। हिकु बॉल आहे जंहिंमें एनर्जी आहे ऐं उहो बॉल मूव करे रहियो आहे। उन जे अॻियां हिकु अहिड़ो बॉल अचे थो जेको रेस्ट में आहे। त असां इहो ऑब्ज़र्व कंदा आहियूं त जेको रेस्ट में बॉल आहे उहो मूवमेंट वारे बॉल जे करे मोशन में अची वेंदो आहे। हिते छा थियो, जेको रेस्ट में बॉल हो उन ते मूवमेंट वारो जेको बॉल आहे उन फोर्स अप्लाई कयो ऐं जेको रेस्ट वारो बॉल आहे मोशन में अची वियो ऐं हुन डिस्प्लेसमेंट कवर करे छॾियो। त असां हिते चवंदासीं वर्क थियो। इन तरीक़े सां एनर्जी वर्क कंदी आहे। पर सवाल इहो थो पैदा थिए त जेको मूविंग बॉल आहे उन में एनर्जी आई किथां। अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी नाइदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड। एनर्जी खे क्रिएट नथो करे सघिजे, न ई उनखे ख़तम थो करे सघिजे, बट इट कैन बी ट्रांसफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म। पर इनखे हिकु फॉर्म मां ॿिए फॉर्म में ट्रांसफर करे सघिजे थो, कन्वर्ट करे सघिजे थो। मतिलबु त जेको मूविंग बॉल आहे उन में एनर्जी ट्रांसफ़र कई वई आहे। पर एनर्जी ट्रांसफ़र कीअं थी? फॉर एग्ज़ाम्पल हिकु बॉल आहे, उहो रेस्ट में आहे, त जॾहिं असां उनखे किक था कयूं या उन ते फोर्स अप्लाई था कयूं त उहो बॉल मोशन में अची वेंदो आहे। मतिलबु त फोर्स लॻण सां उहो बॉल डिस्प्लेसमेंट कवर कंदो आहे। मतिलबु त उन बॉल ते वर्क थींदो आहे ऐं उन बॉल ते वर्क थियण सां उन बॉल में एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे। मतिलबु त एनर्जी ट्रांसफ़र थींदी आहे। हिते वर्क जे ज़रिए असां हिन बॉल में एनर्जी ट्रांसफ़र कई। जेकॾहिं हिन बॉल में एनर्जी आहे त हू अगेन वर्क करे सघे थो, अगेन हू बॉल जेको आहे सो ॿिए हंधि एनर्जी ट्रांसफ़र करे सघे थो। तंहिं करे इन कॉन्सेप्ट खे ॾिसी असां एनर्जी खे वर्क जे इक्वल चवंदा आहियूं। अॼु असां हिन वीडियो में इहो सिखंदासीं त काइनेटिक एनर्जी खे पोटेंशियल एनर्जी में कीअं कन्वर्ट कयो वेंदो आहे ऐं अगेन पोटेंशियल एनर्जी काइनेटिक एनर्जी में कीअं कन्वर्ट थिए थी या ट्रांसफ़र थिए थी। जेकॾहिं असां काइनेटिक एनर्जी जी ॻाल्हि कयूं त उहा हिकु अहिड़ी एनर्जी आहे जेका बॉडी में हरकत जे करे पैदा थिए थी। मतिलबु त का बॉडी हरकत करे रही आहे, मोशन में आहे, त असां चवंदासीं त उन बॉडी में काइनेटिक एनर्जी आहे। जीअं मूविंग बॉल आहे, उहो हरकत करे रहियो आहे, त उन में काइनेटिक एनर्जी मौजूदु आहे। विंड मिल्स में जेके फैन्स आहिनि उहे रोटेट करे रहिया आहिनि, हरकत करे रहिया आहिनि, त उन्हनि में काइनेटिक एनर्जी मौजूदु आहे। मूविंग कार आहे जेका हली रही आहे, मोशन में आहे, त उन में काइनेटिक एनर्जी मौजूदु आहे। बुलेट जेकॾहिं गन मां फायर थो थिए, उन गोली में काइनेटिक एनर्जी मौजूदु आहे। जॾहिं असां वॉक करे रहिया हूंदा आहियूं या रन कंदा आहियूं त असांजी बॉडी में काइनेटिक एनर्जी हूंदी आहे। साइकिलिंग करण सां काइनेटिक एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे। हिकु हथौड़ो आहे जंहिंसां असां कंहिं कोके खे या कंहिं शइ खे कंहिं बॉडी में पेनिट्रेट कराईंदा आहियूं त उन हथौड़े में काइनेटिक एनर्जी मौजूदु हूंदी आहे, छो त उहो हथौड़ो मूवमेंट में हूंदो आहे। जेकॾहिं असां काइनेटिक एनर्जी जो रिलेशन ड्राइव करणु चाहियूं था त असांखे हिकु मूविंग बॉडी सपोज़ करणी पवंदी। फॉर एग्ज़ाम्पल हिकु बॉल आहे, जेकॾहिं उहो रेस्ट में आहे त असां उन ते फोर्स अप्लाई करे हुनखे मोशन में आणे सघूं था। जीअं ई हू मोशन में ईंदो, हरकत में ईंदो, त उनजी जेका इनिशियल वेलोसिटी आहे सपोज़ कयूं था त उहा v जे इक्वल आहे ऐं उन बॉल डिस्प्लेसमेंट कवर कयो। डिस्प्लेसमेंट कवर करण खां पोइ असां ॾिसूं था त हू बॉल रुकिजी थो वञे ऐं उनजी फाइनल वेलोसिटी 0 थी वञे। उहो बॉल बीहे छो थो, उनजी फाइनल वेलोसिटी 0 छो थी थिए? छो त बॉल ज़मीन में जेको फ्रिक्शनल फोर्स आहे उन जे मुखालिफ़ में मूव थो करे, त तंहिं करे हिनजी वेलोसिटी जेको आहे सो रिड्यूस थींदी वञे। ऐं जॾहिं फ्रिक्शनल फोर्स हिन बॉल जी फोर्स खां वधी थो वञे तॾहिं उहो बॉल रुकिजी थो वञे। पर हिन बॉल जे रुकजण खां अॻु ही फ्रिक्शनल फोर्स जे अपोज़िट मूव करे रहियो हूंदो आहे। आमतौर ते फोर्स ma जे इक्वल हूंदो आहे, मास इनटू एक्सीलरेशन। पर हिते बॉल फ्रिक्शनल फोर्स जे अपोज़िट फोर्स लॻाए रहियो आहे, तंहिं करे हिते फोर्स माइनस ma थींदो, मतिलबु माइनस मास इनटू एक्सीलरेशन। तंहिं करे जेकॾहिं असां हिते एक्सीलरेशन फाइंड करणु चाहियूं त एक्सीलरेशन इज़ इक्वल्स टू माइनस f/m थींदी। असां जेकॾहिं इक्वेशन ऑफ मोशन खे यूज़ कयूं जेका आहे 2as
इज इक्वल्स टू vf स्क्वायर माइनस vi स्क्वायर। हिन इक्वेशन ऑफ मोशन में a जी जगह ते असां माइनस f बाय m रखूं, s जी जगह ते ac आहे डिस्प्लेसमेंट, फाइनल वेलोसिटी जी जगह ते असां 0 रखूं ऐं इनिशियल वेलोसिटी जी जगह ते असां v रखूं। असांजी इक्वेशन थी वेंदी 2 इंटू माइनस f बाय m डॉट s इज इक्वल्स टू 0 स्क्वायर माइनस v स्क्वायर। हाणे जेकॾहिं असां हिनखे अरेंज कयूं त असांजी इक्वेशन थी वेंदी माइनस 2 इंटू f बाय m डॉट s इज इक्वल्स टू माइनस v स्क्वायर। हिते असां ॾिसूं पिया त माइनस जेका आहे सो इक्वल जे ॿिन्हिनि तरफ़ आहे, मल्टीप्लाई करे रही आहे, तंहिं करे असां माइनस खे कैंसिल करे था सघूं। हाणे असांजी इक्वेशन थी वई 2f बाय m डॉट s इज इक्वल्स टू v स्क्वायर। हिते असांखे एनर्जी फाइंड करणी आहे, एनर्जी प्रोड्यूस कराइणी आहे। असांखे ख़बर आहे त एनर्जी जेको आहे सो वर्क जे करे प्रोड्यूस थींदी आहे ऐं वर्क जो फॉर्मूलो आहे F डॉट एस सां जेके बि शयूं रिलेट आहिनि उहा इक्वल जे ॿिए तरफ़ खणी वेंदासीं। जीअं त हिते m हिकिड़ी तरफ़ डिवाइड करे रहियो आहे त ॿिए तरफ़ वञी मल्टीप्लाई कंदो, जीअं त इक्वेशन थी वेंदी 2f डॉट एस इज इक्वल्स टू mv स्क्वायर। हाणे ही जेको 2 फैक्टर आहे उनखे बि इक्वल जे ॿिए तरफ़ वठी वेंदासीं त उहो ॿिए तरफ़ वञी डिवाइड कंदो, जीअं त f डॉट एस इज इक्वल्स टू 1/2 mv स्क्वायर। असांखे ख़बर आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क आहे ऐं इन वर्क जे करे बॉडी में हरकत थी आहे ऐं बॉडी में जॾहिं हरकत थींदी आहे त उन हरकत जे करे जेका एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे उनखे असां चवंदा आहियूं काइनेटिक एनर्जी। तंहिं करे हिते काइनेटिक एनर्जी जो रिलेशन थी वेंदो, काइनेटिक एनर्जी जो फॉर्मूलो थी वेंदो 1/2 mv स्क्वायर। जेकॾहिं असां पोटेंशियल एनर्जी जी ॻाल्हि कयूं त उहा हिकु अहिड़ी एनर्जी आहे जेका बॉडी में स्टोर थी थिए पोज़ीशन जे करे या हाइट जे करे। मतलब त का बॉडी कंहिं हाइट ते रखियल आहे, ज़मीन जे मथाछिरे खां या कंहिं बि रेफरेंस खां कंहिं पोज़ीशन ते रखियल आहे त असां चवंदासीं त उन बॉडी में पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड आहे। या वरी उहा तॾहिं बि पैदा थी सघे, तॾहिं बि स्टोर थी सघे जॾहिं कॉन्फिग्रेशन में चेंज कयो वञे कंहिं बॉडी जी। मतिलबु त हिकु स्प्रिंग आहे, इलास्टिक स्प्रिंग, जेकॾहिं असां उनखे कंप्रेस था कयूं त कंप्रेस करण सां असां उन ते वर्क कयो ऐं वर्क सां उन में एनर्जी प्रोड्यूस थी जेका उन में पोटेंशियल एनर्जी जी सूरत में प्रोड्यूस थी। हाणे जेकॾहिं असां उन बॉडी खे वरी छॾे ॾींदासीं त उहा बॉडी वरी पंहिंजी हालत में अची वेंदी, छो त पहिरीं असां उन जी कॉन्फिग्रेशन खे चेंज कयो। कॉन्फिग्रेशन खे चेंज करण सां उन में पोटेंशियल एनर्जी प्रोड्यूस थी हुई। उन पोटेंशियल एनर्जी ॿीहर कमु कयो, ॿीहर डिस्प्लेसमेंट कवर कई ऐं उहा जेका इलास्टिक स्प्रिंग आहे उहा अगेन पंहिंजी सही हालत में अची वई। हिन इलास्टिक स्प्रिंग में जेका पोटेंशियल एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे उहा इलास्टिक पोटेंशियल एनर्जी आहे ऐं जेका बॉडी कंहिं मथाछिरे ते आहे, कंहिं हाइट ते आहे, उन में ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे। जेकॾहिं असां ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी जे रिलेशन खे ड्राइव करणु चाहियूं था त असांखे हिकु बॉडी सपोज़ करणी पवंदी, हिकु ऑब्जेक्ट सपोज़ करणो पवंदो जंहिंखे असां ज़मीन खां मथे लिफ्ट कयूं ऐं जॾहिं असां उनखे लिफ्ट करे रहिया आहियूं त असांखे एतिरो आहिस्तगी सां उनखे लिफ्ट करिणो आहे जो एक्सेलरेशन प्रोड्यूस न थी सघे उन में। पर असांखे ख़बर आहे त जेका बि शइ ज़मीन जे मथाछिरे खां मथे आहे त उन में एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी हूंदी आहे, अर्थ जी ग्रेविटी जे करे, त हिते एक्सेलरेशन जी जे बराबरि आहे। आमतौर ते फोर्स ma हूंदो आहे, मास इंटू एक्सेलरेशन, पर हिन बॉडी ते अर्थ जे करे, ग्रेविटी जे करे जेको फोर्स लॻे थो उहो आहे mg, छो त हिते एक्सेलरेशन जी जे इक्वल आहे उन बॉडी जो वेट आहे, उहो ई उन बॉडी ते फोर्स लॻी रहियो आहे, एक्सटर्नल उन ते को फोर्स नथो अप्लाई थिए। त असां हिते जेकॾहिं वर्क फाइंड कयूं त हिन बॉडी ते वर्क छा थियो, त वर्क आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। हिते बॉडी कंहिं हाइट ते आहे त असां चवंदासीं डिस्प्लेसमेंट हिते h आहे, तंहिं करे वर्क थी वेंदो mgh। असांखे ख़बर आहे त वर्क सां एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे ऐं जेकॾहिं का बॉडी पोज़ीशन ते हुजे, हाइट ते हुजे त उन बॉडी में पोटेंशियल एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे ऐं हिन सूरत में वर्क जेको आहे सो ओ mgh आहे, तंहिं करे असां चवंदासीं त ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी जो फॉर्मूलो mgh आहे। जेकॾहिं असां इहो सिखणु चाहियूं था त काइनेटिक एनर्जी पोटेंशियल एनर्जी में कन्वर्ट कीअं थी थिए ऐं अगेन पोटेंशियल एनर्जी काइनेटिक एनर्जी में कन्वर्ट कीअं थी थिए, त उन लाइ कॉमन एग्ज़ाम्पल इहो आहे त असां हिकु बॉल खे थ्रोन कयूं अपवर्ड ऐं कंहिं पीक ते उहो पहुची अगेन हू रिटर्न बैक ज़मीन ते थिए या कंहिं मथाछिरे ते थिए। जॾहिं असां उन बॉडी खे अपवर्ड मूव कराए रहिया हूंदा आहियूं त उन में मोशन हूंदी आहे, मतिलबु त काइनेटिक एनर्जी हूंदी आहे ऐं जॾहिं हू कंहिं पीक ते, कंहिं पोज़ीशन ते, कंहिं हाइट ते पहुचंदो आहे त उन में पोटेंशियल एनर्जी प्रोड्यूस थी वेंदी आहे ऐं पोटेंशियल एनर्जी जे प्रोड्यूस थियण खां पोइ अगेन हू हेठि किरी पवंदो आहे ज़मीन ते ऐं जेॾीमहिल हू हेठि किरी रहियो हूंदो आहे त उन में वेलोसिटी पैदा थींदी आहे, उन में मोशन हूंदी आहे, उन में हरकत हूंदी आहे, त उन वक़्तु उन में काइनेटिक एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे। काइनेटिक एनर्जी जे रिलेटेड हिकु क्वेश्चन आहे त फाइंड द चेंज इन ट्रांसलेशनल काइनेटिक एनर्जी इफ वेलोसिटी ऑफ द बॉडी इज़ इंक्रीज्ड 2 टाइम्स। मतिलबु त जेकॾहिं असां v खे डबल करे छॾियूं,
2v करे छॾियूं त काइनेटिक एनर्जी में छा चेंज ईंदो। त काइनेटिक एनर्जी जो फॉर्मूलो असांखे ख़बर आहे 1/2 mv² आहे। तंहिं करे v जी जॻह ते असां जेकॾहिं 2v रखियूं त हीअ थी वेंदो काइनेटिक एनर्जी इज़ इक्वल्स टू 1/2 m 2v होल स्क्वायर। हाणे जेकॾहिं असां हिनखे होल स्क्वायर मां अलॻि कयूं त काइनेटिक एनर्जी थी वेंदी 1/2 इंटू 2 जो स्क्वायर 4 mv²। पर हिते असां ग़लती छा कंदा आहियूं, 2 खे 4 सां कैंसिल आउट करे छॾींदा आहियूं। पर हिते असांखे वैल्यू फाइंड आहे करणी, असांखे हिते चेंज फाइंड करणो आहे। त तंहिं करे असांखे काइनेटिक एनर्जी जे फॉर्मूले खे अलॻि करणो पवंदो ऐं बाक़ी जेको फैक्टर आहे हुनखे अलॻि करणो पवंदो। जीअं त काइनेटिक एनर्जी 1/2 mv² आहे ऐं बाक़ी जेको फैक्टर असां वटि बचो 4 उनखे अलॻि था कयूं ऐं जेको 1/2 mv² आहे उनजी जॻह ते असां काइनेटिक एनर्जी जो सिंबल था लिखूं इंटू 4 कंदासीं। मतिलबु त असांखे ख़बर पइजी वई त काइनेटिक एनर्जी 4 टाइम्स इंक्रीज़ थी आहे। हाणे तव्हांजी प्रैक्टिस लाइ क्वेश्चन आहे त फाइंड द चेंज इन ट्रांसलेशनल काइनेटिक एनर्जी इफ v इज़ इक्वल्स टू 2v, मतिलबु वेलोसिटी खे जेकॾहिं असां डबल कयूं एंड मास इज़ इक्वल्स टू 1/4 m, मतिलबु त असां मास खे 1/4 डिक्रीज़ कयूं त काइनेटिक एनर्जी में छा चेंज ईंदो। काइनेटिक एनर्जी जो फॉर्मूला आहे 1/2 mv²। हिनखे तव्हां हल कयो ऐं हिन जो आंसर तव्हां कमेंट्स में ज़रूरु लिखिजो त काइनेटिक एनर्जी केतिरी चेंज थी। हिकु क्वेश्चन पोटेंशियल एनर्जी जे रिलेटेड बि आहे। फाइंड द चेंज इन ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी इफ हाइट इज़ इंक्रीज बाय 2 टाइम्स, मतिलबु त जेकॾहिं असां हाइट खे डबल करे छॾियूं त पोटेंशियल एनर्जी में छा चेंज अची वेंदो, जेका आहे mgh जे इक्वल। हिनखे बि तव्हां सॉल्व कयो, कमेंट्स में ज़रूरु असांखे ॿुधाइजो त पोटेंशियल एनर्जी में केतिरो चेंज आयो आहे जेकॾहिं असां हाइट खे डबल कई त। जेकॾहिं तव्हांखे असांजी हीअ वीडियो कम जी लॻी त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे चैनल फलक सिंधी ट्यूब खे। ऐं हिन वीडियो खे पूरो ॾिसण जे लाइ थैंक यू वेरी मच।